अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया सुजाग न्यूज़ वन नहीं आया। वज़ीर उन्नड़ काज़ी मदमी अमर जलील खिलाफ मौलाना अब्दुर्रहमान मांजोटो वज़ीर अली शाह हाजी खान लाखो ऐं पंहिंजे सरबराही में हिकु रैली एडमोर पंप खां थाणी जे मेन गेट ताईं कढी वई ऐं अमर जलील खिलाफ सख़्त नारेबाज़ी कई वई। वधीक ॾिसूं था मोब जुणो जी हीअ रिपोर्ट। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त अॼु काज़ी अहमद में मुख़्तलिफ़ जेके इस्लामी तंज़ीमूं आहिनि उन्हनि जे सरबराहनि जे सरबराही में एडमोर खां काज़ी अहमद थाणे जे आॾो जेको अल्लाह जे शान में गुस्ताखी कंदड़ अमर जलील जे ख़िलाफ़ सख़्त नारनि में रैली कढी वई आहे। हिते मुक़ररु कुझु तक़रीर बि कनि पिया ऐं अचो त हिननि बयान या तफ़सील वठो। जी, जंहिं अल्लाह ते असांजो ईमान आहे, एतिक़ाद आहे, उहा अल्लाह जी ज़ात आहे जेका वहदहू ला शरीक लहू ज़ात आहे, जंहिंजो को बि मट मिसल सानी शरीक न आहे। उहा अल्लाह जी ज़ात आहे जेका असांजो ख़ालिक आहे, असांजो मालिक आहे, असांजो राज़िक आहे। सुबुह उथारण वारो उहो आहे, खाराइण वारो उहो आहे, हलाइण वारो उहो आहे, घुमाइण वारो उहो आहे, ज़िंदह करण वारो उहो आहे, मौत ऐं हयात खे ख़ल्क़ करण वारो उहो आहे, ज़मीन ऐं आसमान खे पैदा करण वारो उहो आहे, मां ऐं पीउ खे वजूद ॾियण वारो ख़ुदा जी ज़ात आहे, सतन आसमान खे ख़ल्क़ करण वारो अल्लाह जी ज़ात आहे। सिज चंद सितारा तू पूरी दुनिया काइनात में अल्लाह 18,000 आलम अजनास जो ख़ल्क़ कंदड़ पैदा कंदड़ राज़िक रब रहीम करीम सत्तार उयूं गफ़ार एतिरो सिफ़तूं एतिरो अल्लाह जो तारीफ़ूं जंहिंखे अगरि शुमार करें त इंसान जा अक़ल ख़ता थी वञनि। को ऐसी तई अल्लाह जो सिफ़तूं अंबिया ही बयान न करे सघिया। अॼु जो ही बल्दो ज़ना ज़ानी हैज़ी हरामी बदनसल बदज़ात अमर ज़लील गुस्ताई करे ऐं पंहिंजी लगाम ज़बान खे दराज़ करे उन अल्लाह जी शान में गुस्ताखी तो करे जंहिं अल्लाह जे मुक़ाबले में तो जहिड़ा 10 तुंहिंजे पीउ जहिड़ा अहिड़ा फिरौन हज़ारे आया, अहिड़ा निमरोद हज़ारे आया, अहिड़ा शिद्दात हज़ारे आया। दुनिया तारीख़ साबित कयो आहे, उहे तारीख़ जे इन ऊंदाहिनि जे खॾनि में गर्क थी विया। ही हिकिड़ो वॾो मलाउन आहे ऐं हिन जी जेके पुठ भराई कनि पिया हिन जा जेके साथी आहिनि उन्हनि खे बि असां अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे मुस्लमान थियनि। अल्लाह तबारक व तआला जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु असांजे लाइ त पोइ आख़िर थी वई आहे, असीं कुझु बि न लाइ करे सघूं था, पर इहो कमु आहे वक़्त जी हुकूमत जो। उहा वक़्त जी हुकूमत खे असीं गुज़ारिश था करियूं त हिन मलऊन खे वठी ऐं फांसीअ ते चाढ़ियो वञे। क्या बता कुल हुवल्लाहु अहद, अल्लाह एक है, अल्लाहु समद, अल्लाह बेनियाज है, लम यलिद व लम यूलद, ना किसी से पैदा हुआ है ना किसी ने इसको जना है, वलम यकुल लहू कुफुवन अहद, कोई मित सानी इस अल्लाह के नहीं है, एक अकेला है, वहदहू ला शरीक लहू, एक अल्लाह है, खालिक अल्लाह है, राज़िक अल्लाह है, मालिक अल्लाह है। सारा कुरान भरा हुआ है। ए मनहूस अमर जलील नहीं तो अमर जलील वाकई है। मुझे तुझे उस दिन यकीन हो गया मुझे कि तू नाजायज़ औलाद है। अगर तू जायज़ औलाद होता तो इतने बड़े अल्फाज नहीं कहता, वो भी हमारे खालिक मालिक राज़िक अल्लाह के लिए। वो अल्लाह जो कुरान में फरमा रहा है मेरे काबिल कोई भी नहीं है, सारी कायनात इस अल्लाह ने पैदा की, तू उसके लिए भौंक रहा है। तुझे क्या पता कि अल्लाह क्या चीज़ है? जिस अल्लाह ने 7 आसमान बनाए, 7 ज़मीन बनाए, अपनी माँ के पेट से अंदर से बच्चे को अल्लाह ने पैदा किया, वो खालिक है। वैसा सालक इबादी अन्नी फैनी करीब उजीब दावत दान। अल्लाह जो फरमा रहे कि बंदा मैं तुम्हारे अपने शीरक से भी ज्यादा करीब हूँ, मुझे पुकारो। उस अल्लाह को छोड़ के और तू अभी भौंक रहा है कुत्ते की तरह। तू वाकई नाजायज औलाद भी है और अमर जलील नहीं, आज के बाद तू अमर जलील है। इज्जत बेगैरत इंसान जंहिं अल्लाह हकीकी ख़ालिक ऐं मालिक जे लाइ गुस्ताखाना ॻाल्हियूं कयूं आहिनि, असां उन्हनि जी पुरज़ोर मुज़म्मत कयूं था ऐं असांजे उलमाए कराम जेकी उन जे लाइ फ़तवा जारी कया आहिनि उन्हनि ते हुकूमत पाकिस्तान खां असीं मुतालबो था कयूं त उन्हनि ते अमल करायो वञे, वरना तव्हां उलमाए किराम जे इन फ़तवा ते अल्लाह जे हिमायत में को कदम न खयो त असीं ॿियनि मामलत में
का गुरेज करे सकूं था, को तव्हां जो हया करे सकूं था, तव्हां जे डमर खां डिॼी सकूं था, पर असां पंहिंजे मालिक हक़ीक़ी जे मुतअल्लिक़ कुझु बि बर्दाश्त नथा करे सघूं। खे गिरफ़्तार करे हिनखे सज़ा मौत ॾी वञे, छो त ॿिया बि खोड़ वेचारा तव्हां भाषण चाढ़े छॾिया आहिनि, अहिड़ा चाढ़ियो त तव्हांजी इज़त ऐं नामूस में इज़ाफ़ो थींदो। उनजे लाइ असीं हिन जी पुरज़ोर मज़बूत था कयूं ऐं असीं अपील था कयूं त हिन जो बुनियादी हक़ जेको आहे असांजो उहो असांजो इहो आहे त असां हिनखे पाए तकमील ते पहुचायूं ऐं हिनखे फाही खाए ॾियारे ऐं पोइ बसि कंदासीं। महिरबानी।